ॿारहड़ी जो हिकु पासे ॿारहड़ी जो छोकिरो हुजे, ॿिए पासे शहर जो छोकिरो हुजे। ॿारहड़ी जो छोकिरो तव्हांखे बेधड़क जवाबु ॾींदो, जेका हुनजी दिलि में करे यकदमि कंदो। ऐं शहर जो छोकिरो शाय, शर्म महसूसु कंदो, ॻाल्हाए कोन सघंदो, कॉन्फिडेंस न आहे हुनजे दिलि में। ॿारहड़ी छोकिरे में जेका दिलि में ॻाल्हि आहे उहा सिधी सिधी ट्रक करे छॾींदो। ठीकु आहे, शहर जा ॿार कुझु न कंदा, शहर जे ॿारनि जी ज़िंदगी तव्हां पाण तबाह करे छॾी। बेस्ट एजुकेशन इज़ अनदर थिंग। बेस्ट एजुकेशन इज़ अनदर थिंग। बेस्ट एजुकेशन त तव्हां ॾिनी, पैसा बि तव्हां लख लख रुपया फी ॾिनी, ठीकु आहे, पर उनखे सेल्फ कॉन्फिडेंस न आहे छोकिरे खे। उहो छोकिरो जेको आहे सो माना बुज़दिल थी वेंदो, खुली खुली ॻाल्हि कोन कंदो। हीअं तव्हां पाण अंदाज़ो लॻायो, असांजे थर में जेके एजुकेशन आहे उहे स्कूल्स में पढ़नि था ऐं हू हींअर टॉप था कनि। जेॾी महिल अचनि था स्कूल लाइफ पूरी करे शहर में अचनि था, यूनिवर्सिटी में अचनि था, कंहिं सुठे एजुकेशन इंस्टीट्यूशन में अचनि था, त हू छोकिरा टॉप था कनि। असांजे वटि हिन थर में मेघवाड़ सभ खां घटि क़ौम हूंदी हुई, छो त जुतियूं सिबंदा हुआ। अॼु मेघवाड़ टॉप पिया कनि, छो पढ़नि था, महिनत कनि था, ऐं उन्हनि जो IQ लेवल अव्हां खां ईअं सम्झो 1000 दफ़ा मथे आहे। तव्हां हू डिफरेंस IQ लेवल वधीक आहे। ॿारहड़ी में बेधड़ घुमनि था, फिरनि था, ऐं जंहिं ॻाल्हि जे पोयां लॻनि बि हुनखे पूरो कंदा। सम्झी, हींअर तव्हां ॿारहड़ी में ॾिसो न, हाणे डॉक्टर हिसाब कयो, डॉक्टर केतिरा आहिनि मेघवाड़? घटि चवंदासीं, पाण घटि चवंदासीं। हाणे मेघवाड़ कैलकुलेशन करे वठो त केतिरा डॉक्टर आहिनि, टॉप पिया कनि पंहिंजी महिनत ते। इहो फ़र्क़ु आहे। तव्हां ॿारनि खे किताबूं त ॾेई छॾियूं, हाणे ॿार जो वज़न जेकॾहिं आहे 20 किलो त घटि में घटि 10 किलो त वज़न जो बैग जो आहे, बैग जो आहे। हाणे बैग हुन बुक्स बि जेके 10 15 बुक्स आहे, उहो पढ़े छा वीचारो? उहो जेॾी महिल स्कूल वञे थो, वापसि अचे थो, रांदि लाइ हुनखे टाइम ई कोन्हे। हल बाबा ट्यूशन पढ़ी आयो, हल बाबा ॿियो को क़ुर शरीफ़ पढ़, क़ुर शरीफ़ पढ़, वरी को ॿियो ट्यूशन वारो अची वियो, राति जा थी वेंदा 10 थींदा। हाणे सुबुह जो सवेर उथंदा, छो त स्कूल वञिणो आहे, अखियुनि जी कोन खुलंदियूं ऐं हुनखे स्कूल वठी वेंदा, त पोइ छा गेन कंदो? तंहिंजे करे ॿारहड़ी में जेका इनिशियल लाइफ आहे न, इनिशियल स्टेज अप टू आई थिंक 12 इयर्स लाज़मी ॿारहड़ी में हुजणु खपे। ये कॉन्सेप्ट हो न। तव्हां अरबोस्तान में जॾहिं महिल हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो टाइम हो, छो ॿारहड़ी में मोकिले छॾींदा हुआ ॿारनि खे? हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेका दाई हलीमा आहे, उन जेको नंढे हूंदे सांढियो त किथे वठी वई हुई? अरबनि जी ट्रेडिशन हुई। इवन ही तव्हांजी भरिसां इंडिया आहे न, इंडिया में लखनऊ जेको आहे सो माना तालीम जे लाइ असां सभु खां अॻिते आहे लखनऊ। ॿियो हुन खां अची वियो ॿियो तव्हांजो बिहार, जेके मद्रास चवंदा बिहारी, इहे सभु जेके आहिनि से सभु ॿारहड़ी में मोकिलींदा हुआ ॿारनि खे। ॿारहड़ी में जेके बादशाह हुआ न, बादशाह से पंहिंजे ॿारनि खे ॿारहड़ी मोकिलींदा हुआ त हुते हू सिखे, हुते हू डोड़े, घोड़नि ते हले, ठीकु आहे, वॾनि में तलाउनि में विंचे, जिस्म टफ थिए, ऐं तालीम जेको हुते वठंदा हुआ सो कॾहिं हुन खां कोन विसरंदी हुई, टॉप कंदो हुओ। ॻाल्हि तव्हां सम्झी विया न कोन सम्झी? तंहिंजे करे असां वटि हाणे कहाणी न रही आहे न। असां त अंग्रेज़नि यस मम्मी डैडी बसि इन दुनिया में लॻा पिया आहियो। तव्हां ॿारनि सां ईअं न सम्झो तव्हां ॿारनि ते ख़र्चु पिया कयो, तव्हां ॿारनि ते ख़र्चु त पंहिंजी जॻह ते ख़र्चु कयो था या नथा कयो, पर ॿारनि जी लाइफ तव्हां स्पॉइल पिया कयो।
ॿारनि जो जेको गोल्डन टाइम पीरियड हूंदो आहे 3 इयर्स खां 12 इयर्स ताईं, उहो तव्हां स्पॉइल करे छॾींदा, स्पॉइल थी वेंदो आहे। कॉन्फिडेंस भी ख़त्म, फिजिकली भी दे आर वीक, अनएक्टिव। तंहिंजे करे मोबाइल ते तव्हांजी तबाही आहे, मोबाइल ते तव्हांजी तबाही आहे। तव्हां पाण खे पंहिंजे ॿारनि जा दुश्मन आहियो। वरी चवंदो ॿार साईं असांजे मोबाइल ते पढ़जे, नथो छॾे मुंहिंजी अखियूं कमज़ोर, मुंहिंजो बुत कमज़ोर। अवां पाण ई मोबाइल खां परे कोन आहियो त हू छा करे, हू तव्हांखे ॾिसंदा न। मदर एंड फादर इज़ अ रोल मॉडल फॉर देयर चिल्ड्रन। असां पाण ई अहिड़ा आहियूं त इहे त हाणे कहाणियूं आहिनि, असांजी ॻाल्हियूं सभु कहाणियूं आहिनि। प्रैक्टिकली इहे चवंदा भाऊ इहे चरिया आहिनि, पोड़ा जेका चया न इहे चढ़िया आहिनि। हा जेॾीमहिल असांजो टाइम आयो त हाणे असांखे अकुल पियो सेखारनि। असां पंहिंजे दौर में, असांजो बि दौर हो, असां नंढे हूंदे असांजो टाइम कढियूं साईं। असां पंहिंजे दौर में गेम पीरियड वर कंपलसरी। क्लास में तव्हां एबसेंट थी वञो, पर गेम में के एबसेंट थियो त लाइन में लॻी पोइ ॿ लकड़ लॻंदा हुआ एक्टिव। असांजो हेडमास्टर हो गवर्नमेंट हाई स्कूल कंडियारे में, मिर्ज़ा साहब, मारूख मिर्ज़ा उनजो नालो हो, मारूख मिर्ज़ा उनजो नालो हो। ऐं उहो गेम तव्हांखे जेको न को एबसेंट थी वियो उनजी ख़ैरु न आहे, ॿिए ॾींहुं असेंबली में हल। ऐं हू पाण अहिड़ो टफ हो, टफ। असां ॿारनि खे चवंदो त हे मूंखे चक हणो, बांह ते चक हणो, छिके ॾेखारियो। हा पर कंहिं केरु बि छोकिरो हुनखे छिके कोन ॾेखारींदो, मथे थोरो टफ हो, वर्जिश कंदो हो। असां फुटबॉल कंदा हुआसीं, फुटबॉल रांदि कंदा हुआसीं, फुटबॉल। हाणे मूंखे केरु ॾिसो त हिन फुटबॉल रांदि कई आहे, केरु कोन चवंदो। असां कंडियारे खां हिते मात्री आया हुआसीं मैच ते। मिस्टर क़ाबिल हुजणो असांजो हूंदो मास्तर, उहो थी वियो हेडमास्टर, अची वियो हिते मात्री में, गवर्नमेंट हाई स्कूल मात्री जो हेडमास्टर। प्रमोशन थियुसि त पहिरियों हेडमास्टर उहो थी वियो मात्री में। असां हिते आयासीं गेमनि लाइ, हिते हैदराबाद में रीजन जा गेम्स हुआ। असां हिते आयासीं त क़ाबिल साहिबु चयो त भई तूं अचो मैच आहे तव्हांजो मात्री। पोइ असां फुटबॉल मैच कयोसीं हिते मात्री में फुटबॉल मैच। असां हाराए वियासीं, भला ॿिनि गोलनि ते हाराए वियासीं। राति असां हुते रहियासीं, एतिरी ख़ुशी थी असांखे खत न। अॼुकल्ह किथे दौर आहे, अॼुकल्ह त इहे सभु कहाणियूं आहिनि। अॼु त ॿारनि वटि गेम पीरियड आहे ई कोन, आहे को गेम पीरियड? पीटी वीटी ख़तमु, किथे आहे पीटी? असां असांजो हूंदो पीटी टीचर भूरे ख़ान, रिटायर्ड फौजी हो, रिटायर्ड, पर अहिड़ो सख़्तु हूंदो खद न पीटी ते ड्रिल कराईंदो हो, ड्रिल टीचर। ख़तमु थी वियो ॻाल्हि। असांजो क्लास टीचर हो मिस्टर सलेमान मेमन, ही वॉज अ ग्रेट पर्सन। हू पाण फुटबॉल जो रांदीगर हो, असांजो क्लास टीचर हो। अॼुकल्ह त कहाणी ॿी आहे। अॼुकल्ह त जेके टीचर आहिनि उहे चवनि था छोकिरो मूं वटि अचे ट्यूशन जे लाइ, उनखे दिलचस्पी ट्यूशन सां, उनखे ॿाहिरि सां का दिलचस्पी कोन्हे। ठीकु आहे, अॼुकल्ह इहा कहाणी आहे बाबा। तंहिंजे करे इहे ॻाल्हियूं तव्हां सोचो। असां त हाणे हलिया वेंदासीं, असांजो टाइम वेझो अची वियो आहे। वधि में वधि 2 साल 3 साल मिड़ई पिया तकरीबूं कंदासीं, पर लाइफ तव्हांजे ॾाढी वॾी ॾुखी अचे पई। अवां मेटेरियलाइज़ तव्हांजी दुनिया थी वई आहे, पैसे जे पोयां लॻा पिया। त हीउ छोकिरो डॉक्टर थिए हेतिरा पैसा कमाईंदो, हीउ इंजीनियर थिए हेतिरा पैसा कमाईंदो। हा इहो आहे न, उन वैल्यू एडेड लाइफ आहे। यू हैव गॉट वैल्यू एडेड लाइफ। वैल्यू एडिशन छा आहे त जेको छोकिरो हूंदो हुन में मतिलबु को गुल वुल लॻाए, माना को डिग्री अची वञे MBBS जी, कंहिंखे डिग्री अचे इंजीनियरिंग जी, इहे ॿ आहिनि, माना माल अचे। बाक़ी लाइफ छोकिरे जी उमिरि किथे आहे, उमिरि रही कोन्हे छोकिरनि जी। 40 इयर्स न, 40 इयर्स त ॿी ॻाल्हि आहे। हींअर जेको आहे सो उमिरि पुछो केतिरी उमिरि आहे साईं? 25 साल। 25 साल माना फुल जवानी। त उनखे चएसि बाबा हीअ 10 किलो खणी त हुते मूंखे पहुचाए ॾे, पोइ रिक्शे रिक्शो बाबा हल ख़तमु। हा आहे या कोन्हे, इहे ॻाल्हियूं आहिनि, सच आहिनि या कोन? हाणे मूं जहिड़ो पोड़ो माण्हू अॼु बि 3 किलोमीटर त मूं कयां,
3 किलोमीटर त कया न ये छोकरा कन वो जेके आहिनि से गेम्स में जेके अची वेंदा सही करे वञनि त ॿी ॻाल्हि आहे उहो वरी उहो खाइनि था साईं वो प्रोटीन गोरियूं खाईंदा आहिनि ताक़त अचे साईं पोइ क्रिकेट करणी आहे को बॉक्सिंग करणी आहे फुटबॉल करणी आहे अगरि पाण में टपड़ कोन 5 टपड़ ॻोल्हनि आहे ॻाल्हियूं क्या न ये ॻाल्हियूं आहिनि बाबा ॿारड़ी जी लाइफ पर 12 साल ताईं लाज़मी हो छोकिरो अरे 12 नथा कयो त 10 साल त कयो कुछ ना कुछ 5 दर्जे ते ॿार रखोसि ॿारड़ी में नहीं है टू नेचर